नए देरे वेझो मोरिया अगाणी तकरार में ज़ख़्मी थियल हिकु ॼणो फौत थियण बाद मारिजी वियलनि जो अंग वधी टे थी वियो। 11 ॾींहं अॻु ॻोठ मोरिया फ़कीर में अगाणी ऐं मोरिया बिरादरी जे ॿिनि धुरनि में जहिड़ो थी पियो हो। जहिड़े दौरान अब्दुल लतीफ़ मोरियो ऐं मुजाहिद अगाणी मारिजी विया हुआ, जॾहिं त मोहम्मद अयूब मोरियो, फरहान गुल हसन मोरियो ऐं अला वदायो ज़ख़्मी थी पिया हुआ। ज़ख़्मियुनि मां मोहम्मद अयूब मोरियो जी हालत गणती जोगी हुअण करे खेसि कराची जे अस्पताल मुंतक़िल कयो वियो हो, जिते हिन ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम धणी हवाले कयो। मोहम्मद अयूब मोरियो जे फौत थियण बाद मारिजी वियलनि जो अंग वधी टे थी वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।